नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंडियारो में खबर ॾींदा हलूं त हालाणी भरसान ॻोठ मकबूल शाह क़ालोनी जे रवासी नोजवान इमदाद लाशारी जी मुबीना अगवा बासर जी मुबीना ज़ुल्म खिलाफ़ संदुस पीरसन अमर परवीन लाशारी जीवन खातून रज़िया ममल खातून वडन खातून ऐं ॿिनि पारां मासूम ॿारड़े सां गॾु पाक किताब खणी शहर जी अस्पताल रोड ते एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ औरतुनि चयो आहे त ग़रीब मिसकीन आहियूं, इलाइक़े जे बासरनि असां खिलाफ़ ऋण ॿारे ॾिनी ऐं पीरसन औरत परवीन खातून पाक किताब हथ में खणी रोईंदे ॿुधायो त मुंहिंजो पुटु इमदाद लाशारी टैक्सी ड्राइवर हो, जेको हालाणी में हिकु शोरूम ते कमु कंदो हो, जितां बासर खेसि अगवा करे गुम कयो आहे। हद जी पुलिस ॾे वञी थकिजी पिया आहियूं, पर पुलिस पुट जी बाज़ियाबी लाइ को बि तहरुक न वठण लाइ तयारु आहे। इलाइक़े जा बासर आमिर अली, इनायत, इम्तियाज़ ऐं ॿिया मुंहिंजे जॻह ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। बासर जो चवण त पुलिस असांखे इंसाफ़ ॾियण बदिरां असांखे तंग करे रही आहे। बासर पुट ते पैसा फॿाइण जो इल्ज़ाम हणी कूड़ो चेकनि में फासाइण लाइ कूड़ियूं एफआईआरूं दाख़िल कराए रहिया आहिनि ऐं ज़बरदस्ती जॻह ते कब्ज़ो करण लाइ धमकियूं पियूं ॾिनियूं वञनि। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त बासर जे ज़ुल्म खां बचाए पुट खे बाज़ाब कराए ॾिनो वञे, ॿी सूरत में पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।